पीपल्स पार्टी जे अॻवान ख़ुर्शीद शाह जो आहे त पार्लियामेंट में हुकूमत जे रवैये मायूस कयो आहे। हुकूमत जी नज़र में मुल्क अंदरि सभु कुझु ठीकु हली रहियो आहे। आवाम खे बि पुछा कई वञे उन जो कहिड़ो हाल आहे। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे पीपी अॻवान ख़ुर्शीद शाह चयो त हू प्रोडक्शन ऑर्डर ते आज़ादु आहे। असेंबली में फाइनेंस बिल ते वोटिंग में हिसो वरितो। फाइनेंस बिल ते वोटिंग लाइ रोकियो वियो। ऐवान में पंहिंजी तकलीफ़ ते ॻाल्हि न कंदुसि, अवाम जे मसइलनि ते ई ॻाल्हि कई आहे। ख़ुर्शीद शाह जो त मौजूदा हुकूमत चए थी त सभु ठीकु हली रहियो आहे। अवाम खां पुछा कई वञे त उन जो छा हाल आहे। पहिरियों दफ़ो ॾिठो आहे त जून ऐं जुलाई में लोड शेडिंग थी रही आहे। हुन जो त पार्लियामेंट हिन मुल्क जे चूंडियल माण्हुनि जी जाइ आहे जिते हू अवाम जी ॻाल्हि कनि था। पार्लियामेंट में हुकूमत जे रवैये मायूस कयो आहे। हुकूमत काल इमरान ख़ान जी तकरीर खे हंगामे जे भर चाढ़ण जी कोशिश कई। नवाज़ लीग जे 14 मेंबरनि जो न अचणु सवालिया निशान आहे। पीपी जा 2 मेंबर कोरोना सबबि न आया हुआ। पीपी अॻवान वधीक चयो त चेयरमैन नेब जी सिलेक्शन में आऊं बि कसूरवार आहियां। चेयरमैन नेब जी मुक़ररी जे वक़्तु आला क़यादत सां मुशावरत कई हुई।